इल्म तब जूं ॿियूं शाख़ूं अदर ब्रांचेस ऑफ फिज़िक्स साउंड आवाज़ मेडिकल फिज़िक्स दवा जी इल्म तब लो टेम्परेचर फिज़िक्स घटि गर्मी पद वारी इल्म तब हाई टेम्परेचर फिज़िक्स वधि गर्मी पद वारी इल्म तब फ्लूइड डायनामिक्स पाणी जी मुंतक़िली हाई एनर्जी फिज़िक्स वधि तवानाई इल्म तब लो एनर्जी फिज़िक्स घटि तवानाई वारी इल्म तब कंडेंस्ड मैटर फिज़िक्स थले मादे वारी इल्म तब ही त इल्म तबियात जूं अहम ऐं उहे शाख़ूं आहिनि जेकी किताबनि में मौजूदु आहिनि जॾहिं त इल्म तब जी वसत जे करे उहा तमामु वसी ऐं तमामु घणी शाख़ुनि में तक़सीम आहे ऐं जेकॾहिं तव्हांखे इल्म तबियात जी ॿियनि शाख़ुनि जी ख़बर आहे त कमेंट ज़रूरु कंदा पसंदि आयो त लाइक ऐं शेयर ज़रूरु कंदा ऐं अहिड़ा मालूमाती वीडियो ॾिसण जे लाइ सब्सक्राइब ज़रूरी कंदा।